नासिन शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिजाइन एंड हेरिटेज जामशोरो पारा 8 डिग्री शो सालियानी थीसिस डिस्प्ले नुमाइश मुनक़िद कयो वियो। रिपोर्ट पेश करे रहियो आहे रहीम बख्श बलोच। डिजाइन एंड हेरिटेज यूनिवर्सिटी जामशोरो में सालियानी डिग्री नुमाइश मुनक़िद कई वई। अरणी नुमाइश जो इफ्तिताह हायर एजुकेशन कमीशन सिंध जे चेयरमैन तारिक रफ़ी ऐं वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अरबेला भुट्टो कयो। पेंटिंग्स, मुजस्मा साज़ी, कपड़नि जूं नित नयूं डिज़ाइन्स, सेरामिक्स जा थांव, इमारतुनि जे मॉडलनि, इश्तिहारनि जे ख़्याली तसवुर ऐं ॿियनि फन पारां ॾिसंदड़नि जे मन खे मोहे छॾियो। उन मौक़े ते शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अरबेला भुट्टो ऐं शागिर्दनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो अॼु जो इवेंट इनफैक्ट असांजो 18th डिग्री शो आहे ऐं 18th डिग्री शो में असांजे 120 ॿार जे ग्रेजुएट कयो आहे अॼु पंहिंजी डिग्री शो जे करे उन्हनि जो सभु डिस्प्ले थियल आहे कमु। असां वटि ॿार आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट मां, फाइन आर्ट्स आहे, कम्युनिकेशन डिज़ाइन आहे, टेक्सटाइल डिज़ाइन आहे, आर्किटेक्चर आहे। उन्हनि सभिनीनि ॿारनि पंहिंजो कमु डिस्प्ले कयो ऐं आउं रियली अप्रिशिएट कंदमि सिंध HEC जे चेयरपर्सन डॉक्टर तारिक रफ़ी जिन असांखे विज़िट कयो आहे। उन्हनि बि ॿारनि जे कम खे तमामु सराहियो आहे। मेजर सब्जेक्ट आहे पेंटिंग मां, ही सभु पेंटिंग ठाहियूं आहिनि ऐं मुंहिंजो कमु आहे इल्यूजन ते। इल्यूजन जो मतिलबु हूंदो आहे हिकिड़ो धोखो। मुंहिंजो कमु ईअं आहे त जेको बि माण्हू ॾिसे थो उन्हनि खे लॻे थो त हीअ पेंटिंग मूव पई करे, हालांकि हीअ हिकिड़ी फ्लैट सरफेस ते आहे। मां हिकिड़ी लाइफ जो हिसो कनेक्ट करे उन सां हीअ कमु सॼो कयो आहे। उन्हनि जूं उहे जॻहियूं ई खणी ऐं डिज़ाइनिंग में यूज़ कयूं आहिनि। डूडलिंग छो जे करे आउं डूडल आर्टिस्ट आहियां, उनजे करे ऐं हाणे डिज़ाइनर आहियां, त उन ॿिनि शयुनि खे मर्ज करे आउं डिज़ाइन ठाहे किया अपनी इन ड्रेसेस के साथ, जो कि मैंने फैब्रिक मैनिपुलेशन किया इन पे। तो मतलब मैं कुछ ऐसा बनाना चाहती थी कि जैसे आप यूनिफॉर्म्स वगैरह पहनते हैं ना, तो आप यूनिफॉर्म बाहर नहीं ऑब्वियसली पहन के जा सकते। तो मैंने ऐसी चीज़ें बनाई कि मैं बाहर प्राउडली अपने ड्रेस को शो कर सकूं। आखिरी साल जे शागिर्दनि जे फनपारनि जी मेहनत क़ाबिले तारीफ़ आहे, पर ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त नौजवाननि खे सरकारी सतह ते पज़ीराई ॾिनी वञे। कैमरामैन हशमत अली मंगीअ सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती टीवी न्यूज़, जामशोरो।